दादूअ जे क्रिकेटर ज़ाहिद महमूद भट्टीअ जी PSL जी सिलेक्शन थियण ते दादू वासियुनि संदसि वालिद ऐं वॾे भाउ पारां ख़ुशीअ जो इज़हार कंदे ॿुधायो त सिंध जे शहरी इलाइक़नि खे छॾे करे ॿाराड़ीअ वारे इलाइक़नि में क्रिकेट जो रुझान वधीक आहे। दादूअ मां आमिर ऐं ज़ाहिद भट्टीअ जी सिलेक्शन थियण खां पोइ सिंध जे ॿाराड़ीअ जे इलाइक़नि में क्रिकेट जी जोश ऐं वलवलो नज़र अची रहियो आहे। उन हवाले सां ज़ाहिद भट्टीअ जे वालिद ऐं संदसि वॾे भाउ ख़ालिद महमूद ॿुधायो त असांखे ज़ाहिद मोहम्मद जी सिलेक्शन ते ॾाढी ख़ुशी थी आहे, हद खां वधीक ख़ुशी थी आहे। इहे दुआऊं आहिनि संदसि खे जो सिलेक्ट थियो आहे ऐं दोस्तनि जूं बि दुआऊं अथसि। सॼे शहर खे ख़ुशी थी आहे, दोस्तनि खे संदसि ख़ुशी थी आहे। असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे सभिनी घर वारनि खे ऐं अलाह कयो जो हे सिलेक्ट थियो, कामयाबु थियो ऐं इंशाल्लाह आइंदा बि संदसि खे अलाह कामयाबु कंदो। जीअं त असांखे पंहिंजे ब्रदर ज़ाहिद महमूद जे सिलेक्ट थियण ते तमामु घणी ख़ुशी थी आहे। असांखे सिर्फ़ु न असांजी फैमिली खे पर पूरे महले खे, पूरे शहर खे, पूरी सिंध खे ख़ुशी थी आहे, हिकिड़ी ख़ुशी जी लहर समाजी वई आहे। ऐं असां उमेदु कयूं था त असांजो ज़ाहिद महमूद तमामु काफ़ी अरसे खां वठी महिनत कंदो रहियो आहे ऐं इंशाल्लाह अॻिते हली बि हिकिड़ी जेको आहे असांखे पुर उमेदु आहियूं त ॾाढो सुठो परफॉर्म कंदो, पाकिस्तान मुल्क जे लाइ रिप्रेज़ेंट कंदो ऐं पाकिस्तान जी टीम में टेस्ट टीम में ईंदो, वनडे टीम में ईंदो, T20 टीम में ईंदो ऐं जेको आहे पंहिंजी परफॉर्मेंस ते ई इंशाल्लाह जेको आहे सो पंहिंजे शहर जो, पंहिंजे सूबे जो, पंहिंजे मुल्क जो नालो